शहजादकोट समेत गिरदोनवा में अमन अमान का मसला हल न हो सका। शहरी दिन रात लुटेरों और डाकुओं के हाथों लुटने लगे। कहीं शहरी रात में लुट रहे हैं तो कहीं दिन के तेज़ रोशनी में, तो कहीं अपने मोबाइल फ़ोन्स और मोटरसाइकिलों से महरूम हो रहे हैं, तो कहीं अपनी कैश रकम से। जबकि दूसरी जानिब अमन अमान के बायस शहरी इंतहाई डिप्रेशन में मुब्तला हैं। शहर में दादागिरी बदमाशी वधी हुई आहे। पुलिस जी का भी ईअं को नफ़री कोन्हे। शहजादकोट में असां SP साहिब, वज़ीर आला सिंध, वज़ीर दाख़िला वफ़ाक़ के आगाही था कयूं त बराए महिरबानी करे सिंध जे जेकॾहिं पुलिस वधाए वञे। सिंध जो जेको आहे न ख़ासि करे शहजादकोट में अमन अमान जी का बि नाले जो को शइ कोन्हे। रोज़ पुर लुट दुकानदारनि को, रेड़ी वारनि को, रस्ते वारनि को, सम्झी ना ग़रीबनि को पुर लुट था करनि, कंहिंजो मोबाइल था कसनि, कंहिंजे दुकान में गिरनि था, उन्हनि को सम्झी ना पैसा था पुरनि। हाणे हितां जा जेका वापारी सवा हितां बदज़न थी विया आहिनि। शहजादकोट जा शहजादकोट सजाइण जे लाइ घणा वापारी हितां जा तयारु थी विया आहिनि। सॼे सिंध में तव्हां ॾिसो था रोज़ पुर लुट, पुर दाड़ा, खून रेज़ी वर्षे ते आहिनि। इन्ही को जेका नवाज़ शरीफ़ जे दौर में का बि न हो। इन खां अॻु में SHO अब्दुल रशीद लोधी साहिबु आयो तो मस्जिद में को चौंपल भी चोरी न पियो थिए। हाणे उन खां पोइ जेका बि SHO इहे इंतिज़ामिया आया आहिनि, बंगिश साहिबु SP साहिबु हुयो त असांजे ज़िले में अमन अमान हुयो। बराए महिरबानी करे अहिड़ा SP अहिड़ा ऑफिसर असांजे अचनि, असांजे शहर जो अमन अमान जेका आहे न बहाल थी वेंदो। इहो असांजो जेको आहे सरहदी इलाइक़ो, असांजो क़बाइली इलाइक़ो आहे। सम्झी न हिते को बि हर कंहिंजो पंहिंजो मोहतार पाण, पंहिंजो ज़मीनदार पाण, पंहिंजो वॾेरो पाण। बराए महिरबानी करे हितां जेकॾहिं अहिड़ा सख़्त ऑफिसर अचनि, इंसाफ़ वारा अचनि ऐं ग़रीबनि सां इंसाफ़ करनि, शहरीनि खे तहफ़ुज़ ॾेई वञनि। असां ज़रूरत इस अमर की है कि जब तक फजूल और एक्स्ट्रा ड्यूटी करने वाले पुलिस फोर्स में चेक एंड बैलेंस नहीं रखा जाएगा, तब तक ज़िला कमर शहजादकोट में अमन अमान का माहौल अच्छा नहीं होगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजादकोट।